हम इस वक्त मौजूद हैं धाबे जी के इलाके बिलाल नगर 2 कच्ची आबादी में, जहां कराची को जो पानी सप्लाई करने वाली लाइन है वाटर बोर्ड की 72 इंच लाइन, उस लाइन के जो मेन होल है वो खुला हुआ था। उस वजह से कल यहाँ पे एक मासूम बच्ची बख्तावर भंड जिसकी उम्र 7 साल है, वो पाँव स्लिप होने की वजह से इस मेन होल में गिर गई है। अभी तक 24 घंटे गुजर गए हैं, लेकिन अभी तक उसकी डेड बॉडी नहीं मिल सकी है, उसकी लाश का कोई पता नहीं चल सका है। यहाँ पे जो उसके वरसा हैं वो मौजूद हैं, आइए उनसे पूछते हैं कि उनका क्या कहना है। मेरी गवर्नमेंट पाकिस्तान से यही उम्मीद है कि मुझे जल्द से जल्द अपनी बेटी की लाश चाहिए। जो 24 घंटे हो गए अभी तक हमारे नुमाइंदा इलाके का यहाँ ठट्टो से या हैदराबाद से अभी तक कोई भी मौजूद नहीं है। हमारी गवर्नमेंट से अपील यही है कि रेस्क्यू वालों से भी अपील है कि जल्द से जल्द ये हमारा मसला हल किया जाए, हमें बच्ची की लाश चाहिए। ठट्टे जी इंतज़ामिया APA ऐं MNA खे त महिरबानी करे असांजी मदद कनि, असांखे लाश ॻोल्हाए ॾियनि ऐं तमामु उन्हनि जो शुक्रगुज़ार रहंदुसि। जेकर नथो मिले त असां को राय अमल अञा को ॿियो इख़्तियार कंदासीं। ज़िले वारनि इंतज़ामिया वारनि खे DCO खे बि अपील करे रहियो आहियां त महिरबानी करे ख़ुदा असांजी मदद कई वञे। परियत माण्हू आहियूं, असांजे वस में कुझु बि न आहे। लाइन जेका आहे तमामु बंदि लाइन आहे। असांजा गोताखोर लही भी विया आहिनि अंदरि ट्यूबियूं ॾेई, कर उनजे अंदरि वञण जी जॻह कान्हे जो अंदरि लही वञनि। खुलियो पाणी हुजे त उन में असां कुझु करे सघूं था। हे असांजे वस खां पाणी ॿाहिरि आहे। महिरबानी करे ज़िले इंतज़ामिया खे अपील करे रहियो आहियां त असांजी मदद कयो। ऐं असां ग़रीब माण्हू आहियूं, पुरियत आहियूं, मज़ूर आहियूं, गुज़री विया आहिनि। असां हिन सभिनी ज़िले इंतज़ामिया वारनि विया आहियूं। लाश गडराए ॾियो न त असां नाकाबंदी करे छॾंदासीं। असांजी भेण ने ॿुढी मरी वई न, जो असांखे अफ़सोस आहे। असांजे घर में मातम लॻो पियो आहे। असांखे गड्डी ॾियनि, असां हिन जे लाइ वोट ॾींदा आहियूं त असांजी भेण गुज़ारे वई। हुन DC PC सभु छा न कुर्सियुनि ते वेठा आहिनि, कुझु बि असांजी मदद नथा करनि। हिनमहिल असांजी टंगियूं 24 कलाक थी विया आहिनि, हिनमहिल ताईं न निकिती आहे। असांजी गुज़ारिश आहे त पुछे असांखे कढी ॾियनि। इन सभिनी जेके असांजा वस वारा आहिनि, जिन्हनि खे असां वोट ॾिना आहिनि, उन्हनि खे असां हथ जोड़े अपील था कयूं। ॿियो कुझु ख़ुदा नथा कयो, असांखे पंहिंजी न्याणी कढी ॾियो। केॾी में ॿुढी फोत थी वई आहे, 24 कलाक गुज़रण बाद तव्हां कुझु न कयो आहे असांजे लाइ। असां हथ भरी तव्हांखे अर्ज़ु कयूं था, तव्हांखे मिंथ कयूं था, ख़ुदा असांजी मदद कयो। असांजी मासूम न्याणी ॿुढी मरी वई आहे, असांखे कढी ॾियो, कम से कम लाश कढी ॾियो। असांखे घर में मातम लॻो पियो आहे। ख़ुदा पंहिंजे बचनि जे सदके असां ते रहम कयो, या पाणी घटि करायो, या रेस्क्यू टीम या नेवी वारा घुराए असांजी मदद कयो, असांजी अपील कयो। बच्ची की वालिदैन की बातें सुनी, उनका कहना था कि 24 घंटे गुजर गए हैं, अभी तक उनके पास कोई रेस्क्यू इंतजामिया नहीं पहुंची, किसी ने किसी चीज़ का नोटिस नहीं लिया है। नाज़रीन, आपको बताते चले, मेरा कैमरामैन आपको दिखा सके, ये सामने मेन होल है। ये ऐसे तकरीबन कोई 50-60 मेन होल हैं जो किलोमीटर के फासले पर लगे हुए हैं। इनके अंदर कोई सरिया नहीं है, कोई हिफाजती इक़दाम नहीं है, किसी किस्म का कोई प्रोडक्शन नहीं है। आए दिन यहाँ पर ऐसे वाक़े होते रहते हैं, लेकिन नाहिल वाटर बोर्ड इंतज़ामिया खामोश तमाशी बनी हुई है। अभी तक वर्षा के लिए कोई भी सरकारी तौर पर DC साहब न AC साहब किसी ने कोई एक्शन नहीं लिया है। इनका मुतालबा है कि DC ठट्टा नोटिस ले और नेवी के गोताखार हमें भेजें ताकि हमारी बच्ची की लाश मिल सके। कैमरामैन टीम के साथ शाहिद समून, TN न्यूज़ धाबे।